कंहिं ॾाहे जो कौल आहे त जंहिं क़ौम खे तव्हांखे बर्बादु करिणो हुजे त उन जी तालीम ख़तमु करे छॾियो, उहा क़ौम ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदी। पर जंहिं क़ौम खे तरक़ी करणी आहे ऐं जंहिं क़ौम खे दुनिया में को मक़ाम माणणो आहे त उनखे तालीम जे तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। इन जे करे ई असांजे बुज़ुर्गनि, असांजे ॾाहनि, तव्हां हिते वेठल घणनि दोस्तनि खे शायदि इहा ख़बर न हुजे त सिंध यूनिवर्सिटी जो बुनियादु साईं GM सैयद रखरायो हुयो ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो बुनियादु बि साईं GM सैयद रखरायो हुयो। तंहिंजे करे असां चऊं था त असांजे नौजवाननि खे तालीम जे तरफ़ वधि खां वधि ध्यानु ॾियणु खपे। छाजे करे जो दुनिया हीअ मुक़ाबले जो जहान आहे। जीअं नंढड़ी चई वई त तक़दीर, जेके माण्हू इहो सोचनि था त असांजी तक़दीर में जेको लिखियलु आहे उहो ई मिलंदो, असां सुता पिया हुजूं, निंडरूं कयूं, सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा हुजूं, त उहे माण्हू कॾहिं बि तरक़ी न करे सघंदा। पर तरक़ी उहे ई इंसान करे सघनि था जेके ॾींहुं राति महिनत कनि था, जुस्तजू कनि था। ऐं पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे बि इहो चवंदुसि त बाबा, माउ पीउ तव्हांजो फीसूं बि भरे थो, दुख तकलीफ़ूं बि बर्दाश्त करे थो। हिते अक्सर करे मीलुनि जा मज़दूर माण्हू आहिनि जेके सॼो ॾींहुं मीलुनि में मज़दूरियूं कनि था। उन खां पोइ उन्हनि वटि पीअण जे पाणी जी सहूलियत बि कान्हे का, उन्हनि खे ॿियूं बि सभु परेशानियूं आहिनि। चवां थो त हितां जे उस्तादनि खे बि वधि खां वधि ध्यानु ॾियणु खपे ऐं हिन मासूम ॿारनि खे बि चवंदुसि त तव्हांजा माउ पीउ जेके सभु तकलीफ़ूं बर्दाश्त करे तव्हांखे किताब, ड्रेसूं वठी ॾेई, कलम किताब वठी ॾेई स्कूल मोकिलनि था, त तव्हां बि जेको आहे सो भली मासूम आहियो, भली असां सम्झूं था तव्हां न सम्झ आहियो, तव्हांखे इन शइ जो अंदाज़ो न आहे त तालीम जो ज़ेवर छा आहे, तालीम जी अहमियत छा आहे। पर बाबा, तव्हांखे बि सोचणु खपे, तव्हां बि अचो था स्कूल त अचे किताब पढ़ो ऐं हिते वापसि वञण खां पोइ वरी तव्हांखे घर वञी पंहिंजो होमवर्क करणु खपे ऐं उहो सबक़ु ॿिए ॾींहं वारो यादि करणु खपे। असां चऊं था त हिकिड़ो असांजो वालदेन उहो आहे, असांजी माउ आहे जंहिं असांखे जनमु ॾिनो आहे। ॿी असांजी माउ हीअ धरती आहे जंहिंमें असांखे दफ़न थियणो आहे। हिकिड़ो असांजो वालिद उहो आहे जेको असांखे किताब पेंसिलूं ॾेई वठी स्कूल मोकिले थो। पर ॿियो वालिद असांजो उहो आहे जेको हिते असांजी तरबियत करे थो, असांखे पढ़ाए थो, असांखे सम्झाए थो, असांखे सही ऐं ग़लति जी परख कराए थो। त तव्हां सभिनी ॿारनि खे शौक़ सां पढ़णु खपे ऐं जीअं असां सिंधी क़ौम वधि खां वधि तरक़ी करे सघूं। ऐं हिते जेके स्कूल खुलनि पिया, हक़ीक़त इहा आहे त असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए। पर तव्हां हिते वेठल सभिनी उस्तादनि खे हथ ॿधी इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे उन स्कूलनि जी तालीम जो मयार बि कुझु बहितर कयो। काफ़ी स्कूल हिते पहिरियां बि खुलियल आहिनि, पर उहे उस्ताद छा था कनि जो उन्हनि हिकिड़ो कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे ऐं तालीम ॾे हुननि जो को बि ध्यानु कोन्हे। ईअं नथो चवां त को 8 दर्जा पढ़ियल कंहिं जेको आहे सो अदड़ी खे तव्हां टीचर न रखो, पर घटि में घटि उनजो टैलेंट त चेक कयो त छा हुनखे उर्दू पढ़ाइणु अचे थो, छा हुनखे सिंधी पढ़ाइणु अचे थो, छा हुनखे सव ताईं खोड़ा पढ़ाइणु अचनि था। जंहिंखे पाण खे ई कुझु पढ़णु न अचे त उहा घटि में घटि ॿारनि जी छा तरबियत करे सघंदी। त हिते मासूम ऐं पुठ ते पियल इलाइक़े जा ॿार आहिनि। तव्हां महिरबानी करे तालीम जो जेतिरो वधीक तव्हां उस्ताद तवजो ॾींदव, ख़्यालु कंदव त असांजी हे नई नस्ल सुधरी पवंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जीए सिंध।